नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद में अल अज़ीज़िया स्टील मिल केस जे नेब प्रोसिक्यूटर जी गाॾी ते हमिलो थियो आहे। वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद जे इलाइक़े सोन गार्डन में नेब प्रोसिक्यूटर वाक़िए मलिक जी गाॾी ते नामालूम मोटरसाइकिलनि फायरिंग कई है, पर हू ख़ुशकिस्मती सां महफ़ूज़ रहियो। वाक़िए में को बि जानी नुक़सान न थियो। नेब चेयरमैन फायरिंग जो नोटिस वठंदे वाक़ियो IG इस्लामाबाद जे इल्म में आणण जी हिदायत कई ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। यादि रहे त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जी अल अज़ीज़िया स्टील मिल रेफरेंस में ॿुधणी जे ख़िलाफ़ अपील जी ॿुधणी बि अॼु थियणी हुई। जॾहिं त अल अज़ीज़िया रेफरेंस में सज़ा वधाइण ऐं फ्लैगशिप इन्वेस्टमेंट रेफरेंस में नवाज़ शरीफ खे बरी करण जी अदालत फ़ैसिले जे ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में थींदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।